अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा वब्तगू इलैहिल वसीला वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ्लिहून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आबे मिसल महबूब हक खलकी खुदा जहला खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उलाब कमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयो त रोशन थियो जहां चमक्या ज़मीनो आसमां कशफत दुजा बिजमालिही। आनूर आका दर असल नूरी संदन सारो नस्ल सीरत सूरत बे मिसल हसनत जमी खिसाली। इदरीस न जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम ही विरद सुबह शाम आ सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो सोने हबीब पाक जे मथां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा निहायत ही मेहरबान बुजुर्गो प्यारा दोस्तों भाइरो अल्लाह जल्ल शानहू अमन वालहू जे कामिल वलीय हजरत क़िबला साईं रोज़े वारा रहमतुल्लाह ताला अलैहि उन्हनि जो सालियानो उर्स मुबारका साईं सुनन जे सिदारत में यह महफ़िल मुनक़िद थी आहे हमेशा थींदी रहंदी आहे। दिल सां दुआ कयो त अल्लाह ताला इन क़ादरी सिलसिले जे मुक़द्दस ऐं प्यारे मक़ाम खे दरगाह खे आबाद रखे शाद रखे। अल्लाह ताला संदन मुतल्लिक़ीन खे मुतक़दीन खे मुरीदीन खे मुतवस्सिलीन खे मुहब्बत ऐं इश्क में इज़ाफ़ो करे
ऐं महबूबा आका मदीने वारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे पाक इश्क मुहब्बत सां गॾु संदन सुहिणी सुन्नत जी इत्तिबा इताअत नसीब फरमाए। मुआमा जे साम्हूं क़ुरान करीम जी जेका प्यारी आहे सगोरी तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। इन आयत में अल्लाह ताला एक अहिड़ी शइ जे मिलण जो रस्तो ॿुधायो आहे, तरीक़ो ॿुधायो आहे, जंहिंजे मिलण जे लाइ हर शख़्स कोशान आहे, मेहनत में आहे, तलब में आहे, राति ॾींहं जद्दोजहद में आहे। उहा आहे कामयाबी। कंहिं माण्हू दुकान खोलियो आहे, तव्हां पुछंदोसि यार दुकान खोलियो अथई? चवंदो हा यार खोलियो त अथमि, पर दुआ कयो त कामयाबु थिया। कंहिं माण्हूअ कंहिं स्कूल में, कॉलेज में, यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती आहे, उन खां तव्हां पुछंदो ॾे ख़बर तो दाख़िला वरिती आहे छा सिंध यूनिवर्सिटी में या फलानी जाइ ते? चवंदो हा दाख़िला त मिली आहे, दुआ कयो त कामयाबु थिया। नंढो वॾो, अमीर ग़रीब, मुर्शिद मुरीद, हर माण्हू चाहे थो त मां पंहिंजे मक़सद में कामयाबु रहां, कामरानी मूंखे मिले, कामयाबी मूंखे मिले। अल्लाह जल्ल शानु अमन वालू जी ज़ात व बरकात फरमायो त मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम ते कलमे पढ़ण वारो, मूं रब करीम ऐं मुंहिंजे महबूब खे मञण वारो, ईमान वारा बानो, अचो त मां रब तव्हांखे ॿुधायां तव्हांखे कामयाबी कंहिं शइ जे क़बूल करण सां मिलंदी, कंहिं शइ जे इख्तियार करण सां मिलंदी, कहिड़े रस्ते वठण सां मिलंदी। इन आयत मुबारक में अल्लाह ताला कामयाबीअ जे हासिल करण जे लाइ 3 अमर इरशाद फरमाया आहिनि। मुंहिंजे ख्याल में इहा जेका ताज़ी बजट पेश थी आहे 27 अरब जी अला केतिरी, उन तव्हांखे मायूस करे छॾिया जो सुभान अल्लाह चवण खां बि घबरायो पिया। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, वॾे आवाज़ सां। सर्दी एतिरी कान्हे, गर्मी बि कान्हे, पोइ बि तव्हां ढिला हुजो, धिके स्टार गाॾी हुजो त ठहे कोन थो। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, दिलि खे करार अची वञे। अल्लाह जल्ल शानु अमन वालो जी ज़ात बरकात प्यारा बानो, इरशाद मुंहिंजे मिठे मालिक जो ईमान वारनि खे सॾे। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ऐ ईमान वारो पहिरीं पहिरीं ॻाल्हि त मूं अल्लाह खां डिॼंदा रहो, मुंहिंजो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में पैदा कयो, मूं अल्लाह जे ज़ात बरकात जो डपु पंहिंजे दिलि में रखो, पाण में तक़वा पैदा कयो, परहेज़गारी पैदा कयो। हिकिड़ो अमर इहो आहे। ॿियो कहिड़ो आहे? अल्लाह फरमाए थो वब्तगू इलैहिल वसीला, मूं अल्लाह जे ज़ात ॾांहुं या तक़वा हासिल करण जे लाइ, ख़ुदा जे ख़ौफ़ पैदा करण जे लाइ मूं अल्लाह जे दरबार ॾे वसीलो तलब कयो। छा तलब कयो? मुंहिंजे ख्याल में जे ॻाल्हाईंदव त मूं वारी दिलि बि खुलंदी, जे तव्हां धल्ला थींदव त पोइ वरी ॿिया आलम सॻो राति गरम बनाईंदव। महिरबानी करे खुली खुली ॿुधो जेतिरी अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी। अल्लाह फरमाए थो वब्तगू इलैहिल वसीला, उन ॾांहुं वसीलो तलब कयो। टी शइ कहिड़ी आहे? वजाहिदू फी सबीलिही, ऐं अल्लाह जे वाट में जिहाद कयो, लअल्लकुम तुफ़्लिहून, तव्हां कामयाबी माणींदव, कामयाबी हासिल कंदव। 3 अमर अल्लाह ताला बयान फरमाया, इहे अदा कयो, इहे तव्हां में पैदा थिया, इन्हनि ते तव्हां पाबंद रहियो, इन्हनि में तव्हां अमल जी कोशिशि कई, आमिल बणिजी वियो त पोइ तव्हांजी कामयाबी यकीनी आहे। उन में पहिरीं पहिरीं ॻाल्हि आहे अल्लाह ताला जो ख़ौफ़, अल्लाह ताला जो डपु बाने जे दिलि में हुजे। ऐं अव्हां ॿुधायो त जेकॾहिं कंहिं बाने जे दिलि में न अल्लाह जो ख़ौफ़ अचे त भाउ गुनाह कंदो? वॾे आवाज़ सां जवाबु ॾियो। बुनियादी शइ आहे, असल नुक़्तो आहे जंहिं ते अल्लाह ताला कामयाबी जो मदार रखियो आहे, उहो आहे त मूं अल्लाह ताला खां डिॼंदा रहो, मुंहिंजो ख़ौफ़ रखो, मुंहिंजे ज़ात बरकात जो डपु रखो। कॾहिं इंसान आहियो गुनाह जो इरादो दिलि में अची वञे या मुमकिन आहे गुनाह थी वञे त फौरन मूं अल्लाह ताला ॾे रुजू कयो, तौबह कयो, रोई मूं अल्लाह ताला खां कयल गुनाह जी माफ़ी वठो।
सुहने नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त जॾहिं को बानो गुनाह करे वेहंदो आहे, को ॾोह करे वेहंदो आहे, का ग़लती करे वेहंदो आहे ऐं उन खां फौरन तौबह कंदो आहे, नबी सुहने जो इरशाद अत्ताइब मिन ज़ंब कमन ला ज़ंब लहू, जंहिं गुनाह खां तौबह कई उहो अहिड़ो साफ़ थी थो वञे ॼण हुन ते गुनाह आहे ई कोन। एक हदीस में आयो आ साईं फरमाइनि था पिया त बाने गुनहगार जी अख मां जॾहिं ॻोढ़ो वहंदो आहे, दमतुल आसी तुतफी गदब रब, जॾहिं बानो गुनाहनि खे यादि करे पंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदो आहे, रोंदो आहे, उन जे अखियुनि जा ॻोढ़ा ख़ुदा जे गज़ब जे बाहि खे विसाए छॾींदा। त बुनियादी शइ जेका अल्लाह ताला असांखे इन आयत में ॿुधाई आहे, रुॻी इने में न केतिरी ॿियूं आयतूं बि आहिनि जिन में अल्लाह ताला फरमायो आहे त मूंखां डिॼो, मुंहिंजो ख़ौफ़ रखो ऐं ख़ौफ़ वारा बाना कामयाब थींदा। हिकु जाइ ते अल्लाह ताला छा इरशाद फरमायो आहे, अल्लाह फरमाए थो अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही व नहा नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मावा। जेको अल्लाह जो ख़ौफ़ थो रखे, रब जे दरबार जे हाज़िरीअ जो डपु थो रखे ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ रखे, पंहिंजे नफ़्स खे ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे बुराईअ खां रोके थो, नफ़्सानी ख़्वाहिश खां रोके थो, अल्लाह फरमाए थो जन्नत उन जी जाइ आहे। ॿी आयत क़ुरान करीम जी अल्लाह फरमाए थो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, जेके रब जे दरबार जो ख़ौफ़ था रखनि, हाज़िरीअ जो डपु था रखनि, उन्हनि जे लाइ ॿ बेहिश्त मूं रब तयारु कया आहिनि। ॿी आयत में अल्लाह ताला बयान थो फरमाए इन्नल्लज़ीन यख़्शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुम व अज्रुन कबीर। जेके अल्लाह खां ग़ाइबाना डिॼनि था, मूंखे ॾिठो बि न अथनि, उन्हनि जे लाइ गुनाह जी बख़्शिश बि आहे, अजुर बि वॾो आहे। त जंहिं बाने में जेतिरो ख़ुदा जो घणो ख़ौफ़ आहे, जेतिरो अल्लाह ताला जो घणो डपु आहे, उहो ओतिरो गुनाहनि खां बचण जी कोशिशि कंदो, बुराइनि खां परे रहण जी कोशिशि कंदो ऐं चाहींदो त अल्लाह ताला करे त मूंखां को गुनाह सरज़द न थिए, मतां ॾाता रमिड़जी पवे, अल्लाह नाराज़ थी पवे। इन जे करे हज़रत भिटाई साहिब रहमतुल्लाह अलैह बि असां तव्हांखे हिदायत ॾिनी, इरशाद फरमायो, राह ॾेखारी। दुरूद पर मुंहिंजे प्यारे हबीब ते मां अर्ज़ कयां, वॾे आवाज़ सां पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि। वरी दुरूद पढ़ो, वॾे आवाज़ सां पढ़ो। अल्लाह छा थो फरमाए शाह साहब, मैं तो रोयो वेठी रो, वॾा वात फाड़ी टहकरींदा आहियूं। हज़रत भिटाई साहिब असांखे हिदायत कई, मैं तो अञा तुंहिंजे अॻियां कई ॾुखिया मरहला पिया आहिनि, कई ॾुखियूं मंज़िलूं पियूं आहिनि, तूं वती तूं वात पटियो टहकरींदो। मैं तो रोयो वेठी रो, खिल तॾहिं जो ख़ैर थिए, अञा मथां तो भोरी पई भुल बुझे। अञा कई मरहला अॻियां आहिनि, सकरात जी मंज़िल अॻियां आहे, क़ब्र जे पुछाणे जी भीड़नि जी मंज़िल अॻियां आहे, क़यामत ॾिहारो जो मंज़र अॻियां आहे। इन जे करे यकदमि ख़ुशि न थी, नाज़ में गुरूर में तकब्बुर में वॾाई में न पए, अल्लाह खां रोई हमेशह पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुर। पर जेकर ख़ुदा तोखे आबिद बनायो आहे, इबादत गुज़ार बनायो आहे, राति ॾींहुं ख़ुदा जी इबादत में आहे, तॾहिं बि रो त मुंहिंजा मौला मतां इबादत में मूंखां क़सूर थियो हुजे, इख़लास जी कमी थी हुजे। हर सूरत जेको हिते घणो रहंदो, अल्लाह ताला उनखे जन्नत में घणियूं ख़ुशियूं नसीब फरमाईंदो। असां तव्हांखे अल्लाह ताला हिदायत ॾे, जेकॾहिं पोइ पोएं दौर ॾे हलूं था पिया, नबी पाक साहिब लौलाक सयाह अफलाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात त बेमिसल महबूब आहिनि। पर हबीब करीम जे सहाबा किराम ॾे निहारियो त उन्हनि जे मथां बि हमेशह अल्लाह ताला जो ख़ौफ़ तारी रहंदो हो, रब जे डप में रहंदा हुआ ऐं ख़ुदा जे ख़ौफ़ खां एतिरो रहंदा हुआ जो अकुल हैरान थी वेंदो। तारीख़ लिखनि थियूं त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन महीने में उन साईं जो दुनिया तां इंतिकाल आहे। हिन महीने में काफ़ी जायुनि ते
हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जे याद में जलसा रखिया वेंदा आहिनि, महफ़िलूं मुनक़िद कयूं वेंदियूं आहिनि, यौम सिद्दीक़ अकबर मल्हायो वेंदो आहे ताकि दुनिया खे ख़बर पवे त इहे सिर्फ़ मानीअ जा ख़लीफ़ा न, भत बोर जा ख़लीफ़ा न, चांहि पार्टी जा ख़लीफ़ा न हा, पर इहे मिठे मुहम्मद करीम जा जान निसार हा, हबीब करीम जा सच्चा शेदाई हा, पीढ़ियुनि जा परवाना हा, जन महबूब करीम तां माल जान बच्चा घर सिर सब कुछ कुर्बान करे ॾेखारियो, जंहिंजो मिसाल दुनिया ॾियण जे लाइ परेशान आहे, पर ॾेई न पई थी सघे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो एॾो वॾो मक़ाम। हिकु हदीस में मूं पढ़ियो, नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात फरमाइनि था पिया, असहाबी जी आका क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला सभिनी ॿारनि जे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोलींदो, निमाज़ीअ खे निमाज़ जे दरवाज़े खां सॼियो वेंदो, हाजीअ खे हज जे दरवाज़े खां सॼियो वेंदो, रोज़ेदार खे रैयान जे दरवाज़े खां सॼियो वेंदो, अहिड़ी तरह जंहिंमें जेका ख़ूबी हूंदी उन दरवाज़े खां सॼियो वेंदो, मुजाहिद खे जिहाद जे दरवाज़े खां सॼियो वेंदो। हुज़ूर बयान पिया था फरमाइनि, हज़रत अबू बकर सिद्दीक़ थी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, भला को ख़ुशि नसीब अहिड़ो बि हूंदो जंहिंखे सभिनी दरवाज़नि खां सॾ अचनि, पाण फरमाइनि था हाओ उहो ख़ुशि नसीब अबू बकर तूं आहीं जो तोखे हिकु दर खां न पर जन्नत जे सभिनी दरवाज़नि खां सॾ कया वेंदा, छो त सभई ख़ूबियूं अल्लाह ताला तो में रखियूं आहिनि, निमाज़ात बि तो में आहे, रोज़ुआत बि तो में आहे, हज आहे त बि तो में आहे, जिहाद आहे त बि तो में आहे, माली जानी कुर्बानी आहे त बि तो में आहे, तंहिंजे करे ॿियनि खे मख़सूस दरवाज़नि खां सॼो वेंदो, अबू बकर तोखे सभिनी दरवाज़नि खां सॼो वेंदो। एॾो शान हिन महीने में उन यारे गार जी महबूबे करीम जे प्यारे जी दुनिया तां रहलत आहे। तफ़सील में वञण जी वजह मां सिर्फ़ एतिरो अर्ज़ कयां, सुन्नी भाइरो तवज्जो ॾियो, क़ुरान करीम में अल्लाह ताला केतिरनि आयतुनि में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो शान बयान फरमायो आहे। नबी संहिंजे ज़ात बरकात जूं केतिरियूं हदीसूं 300 खां मथे हदीसूं आहिनि, जंहिंमें हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो शान, हज़रत अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा कूफे जे शहर में मिंबर ते वेठो आहे, तकरीर वेठो करे, पुछे थो त पुछण वारो अली मुर्तज़ा ॾे ख़बर त वॾो बहादुर केरु आहे? ॾाढा सुभान अल्लाह चओ। अखियूं जन जूं निंड में भरिजी थियूं वञनि सी अखियुनि खे खोलण जी कोशिशि कयो, इहो विता जो जिहाद आहे। वरी तहीं हिक ॿिए ॾे निहारियो, कंहिं महिल मूंखे दीदार करायो, कंहिं महिल हिक ॿिए ॾे निहारियो त को निंड में त कोन्हे, उनखे जाॻाए वठो, पर अदब सां मथां कंहिंखे लोॾो ॾेई केराए विझो, होशियार थी वियो मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती। इहो वरी दुरूद मुंहिंजे प्यारे हबीब ते पर वरी आवाज़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। वरी दुरूद पढ़ो, बार बार पढ़ो। साईं जी ज़ात गिरामी हज़रत अली मुर्तज़ा खां पुछे थो कि बिला मन अशजअ नास, ॿुधायो त माण्हुनि में वॾो बहादुर केरु आहे? अबा बहादुर जी ख़बर बि बहादुर खे पवंदी न, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। मुड़ुस जी ख़बर मुड़ुस खे पवंदी, भाॼे खे न पवंदी। आलिम जी ख़बर बि आलिम खे पवंदी, गैर इल्म वारे खे आलिम खे न पवंदी। ॻाल्हायो हाओ या न? वलीअ जी ख़बर वलीअ खे पवंदी, चवंदा त कामिल कामिलनि खे सुञाणंदा आहिनि। हज़रत अली मुर्तज़ा कूड़ हणंदो? जवाब ॾाढा ॾे। हज़रत अली मुर्तज़ा ग़लति ॻाल्हि कंदो? हज़रत अली मुर्तज़ा कंहिंखां डिॼे थो छा? कंहिंजी परवाह छा? कंहिंजो ॻाल्हाईंदा हलो न, कंहिंजो मोहताज हो छा? बेबाक थी ॿुधाए थो। पुछण वारो पुछे थो, पाण मिंबर ते वेठा आहिनि, जुमे जे नमाज़ जो टाइम आहे, तकरीर पिया था कनि, ख़िताब पियो थो हले, विच में उथी थो पुछे, साईं ॿुधायो त बहादुर केरु आहे? हज़रत अली फरमाए थो, बहादुर सां सभिनी में अबू बकर सिद्दीक़ आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। सैयदना अली मुर्तज़ा जो ईअं चवण महफ़िल वारनि ते ख़ामोशी तारी थी वई, चुप थी विया कि भला असां पे सम्झो त बहादुर अव्हां वधीक आहियो, अव्हां पाण था चओ त अबू बकर सिद्दीक़ वधीक बहादुर आहे। कीअं वधीक बहादुर आहे?
साईं फरमाए थो जॾहिं बदर जी लड़ाई पे हली, कहिड़ी लड़ाई बा? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मके खां मदीने वञिबो आहे त रस्ते में बदर ईंदो आहे। जे मदीने खां मके अचिबो आहे त बि रस्ते में बदर ईंदो आहे, पर पुराणे रस्ते सां। हाणे जेका नई ख़त ठही आहे, नओं रस्तो उन सां न। उन जंग के बदर में नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात आबरकात सां 313 सहाबी हुआ ऐं काफ़िर 1000 ॼणा। घणा हा? माना मुस्लमाननि खां 3 हुया ऐं मुसलमान न चाहो केड़ा चाह रहा थे। इनके पास 2 घोड़े 6 ज़रहें 8 शमशीरें। 2 घोड़ा 6 ज़रहों 8 तलवार या हथियार थे। इनके पास 2 घोड़े 6 ज़रहें 8 शमशीरें। बदलने आए थे ये लोग दुनिया भर की तकदीरें। जॾहिं मैदानी जंग में सहाबे किराम बीठा हन, नबी पाक जी ज़ात श्री फरमा थिया हन। हुज़ूर सुना असहाबे किराम के फरमाइन था, सहाबी ओ जी आका, अमा साखा अॻु में काफ़िर पहुची विया आहिनि, जेका मिठी मिठी ज़मीन हुई उन ते पंहिंजा तंबू हणी वेही रहिया आहिनि। असांजे लाइ सिर्फ़ु रेतीअ वारा दरा वञी बचिया आहिनि, पाणीअ जो इंतज़ाम बि कोन्हे को। असहाबे किराम अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, अवां जो कौल हक़ आहे, सच आहे, पर असां घबरायूं कोन था का। असीं हज़रत मूसा साईं जी उम्मतनि वांगुरु मायूस करण वारा न आहियूं, मायूस थियण वारा न आहियूं। हबीब ख़ुदा निधाका न आहियूं। तव्हां सां गॾु आहियो, अवां जा हथ खजंदा त पाणी बची वेंदो, हर शइ थी वेंदी। नबी साईं दुआ था फरमाइनि, मौला रेते जे दरनि ते वेठा आहिनि, तुंहिंजे मञण वारा बाना। अल्लाह ताला फरमाए, मुंहिंजा प्यारा हबीब मथां मींहुं थो वसायां। तारीख़ लिखनि थियूं मींहुं त आयो, पर जंहिं वक़्तु नबी साईं दुआ पे घुरी त रेतीअ जे सरनि मां आवाज़ पे आयो त मौला असांखे कहिड़ी ख़बर त महबूब करीम हिते ईंदा त असां वटि ॿियो पाणी न हो त माक जा फुरहात गॾु करे रखूं हा। खबर होती तो हम शबनम के कतरे जमा कर रखते। पतो ही कौन हो? खबर होती तो हम शबनम के कतरे जमा कर रखते, छुपा कर एक गोशे में मुसफ़ा हौज़ भर रखते। इलाही क्या खबर थी एक दिन ऐसा भी आएगा कि तेरा साक़िए कौसर यहाँ तशरीफ लाएगा। अल्लाह अकबर, या सय्यदी या रसूल अल्लाह, हक चारिया, जिंदाबाद। हबीब नबी करीम जी ज़ात दुआ फरमाइया, अल्लाह ताला मथां बरसात वसाइया। बरसात में वारीअ ते बहारी थींदी आहे, ईअं आहे न ता? ऐं जिते मिठी ज़मीन ते दुबा थी वेंदा आहिनि, ऐं एतिरी बरसात पई जो सहाबे किराम जंहिं रेतीअ ते हा वारिया ते बहारिया ऐं होॾे गप थी वई आहे, पेर तिरकी पिया था पवनि। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात सहाबनि खे लाइन में बीहारियो आहे। ताजा सुभान अल्लाह चओ। मां जीअं पहुतुसि डॉक्टर साहिब जेको असांजे हुते इंतज़ाम ते बीठल आहे, उन चयो त साईं घणो टाइम कजो। मूं चयो भले पुछ त छा कहीं आहे, बीमार अॻई थो टाइम लॻाई। सो अव्हांखे ख़बर आहे त मां हिते कुर्सीअ ते बि न वेहंदो आहियां, पर मजबूर वेठो आहियां ऐं कोशिशि कंदुसि त तव्हांजो कुझु टाइम वठां। तव्हां राज़ी आहियो इन में? उबासियूं न ॾींदव, वाइदो कयो त उबासी न ईंदी। अख खे महटे होशियार थी वियो। दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ो, सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मदिन या रब सल्ले अला शफीअना मुहम्मदिन या रब सल्ले अला करीमना। सुने हबीब जी ज़ात पंहिंजे सहाबनि खे लाइन था लॻराइनि।
कतौर में था बिहारीन काफिर अञा पंहिंजे नशे पते में पिया जंग जे मैदान में हुजूर अचे फरमाए था हिन जाइ ते अबू जहल कुठो पियो हूंदो ॾाढा चओ सुभान अल्लाह हिन जाइ ते फलाणो काफिर हूंदो हिन जाइ ते फलाणो काफिर हूंदो मुस्लिम शरीफ जी हदीस आहे हदीस जो किताब आहे सही मुस्लिम जेको हदीस जे किताबनि में ॿिए नंबर ते किताब आहे पहिरियों नंबर आहे बुखारी शरीफ ॿियो नंबर आहे सही मुस्लिम ऐं ख़ुदा जो कसम आहे त जॾहिं हदीस जे किताबनि खे खोले वेहबो आहे त केवल असां दिमाग़ कमु न कंदो आहे त छा हिननि जा सीना हा जंहिंजे सीननि में हिकु छा सौ छा हज़ार छा लखें हदीसूं मुस्तफ़ा करीम जूं यादि एॾा चोटी जा आलिम एॾा कमाल वारा मुहद्दिस मुहक़िक़ मुफ़स्सिर गुज़रिया आहिनि जंहिंजे किताबनि खे रुॻी ॾिसी करे हैरान थी वेंदा आहिनि अल्लाह ताला जे प्यारे हज़रत मुस्लिम सगोरे जंहिं हदीस जो किताब जमा कयो आहे रिवायत आंदी आहे त नबी साईं बिहारे फरमाए था हिते फलाणे जो लाश हूंदो हिते फलाणे जो हूंदो हिते फलाणे जो हूंदो अबा अञा मुआई न आहिनि जंग हली न आहे जंग शुरू न थी आहे नबी से अॼु ई था ॿुधाई त हिते पिया हूंदा हे अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे ग़ैब जो इल्मु ॾिनो छा ॾिनो आहे ॾाढा चओ थोरो मूंखे आवाज़ वणे ई कोन को छो त हाणे सिम वधी वई आहे न वॾे आवाज़ सां चओ हथ मथे खणी चओ ग़ैब जो इल्मु ॾिनो आहे ख़ुदावंद करीम जा बानो इहे हदीसूं पढ़ंदे देवबंदिन वहाबिन खे बला खाईंदी हाणे हिकिड़े तकीर केस मूंखे दोस्त खे मोकिली चईं ॿुधो उन में देवबंदी हिकिड़ो तकीर पियो करे नबी साईं 70 सहाबनि खे मोकिलियो शहीद थी विया ख़बर पवे सां त छो मोकिले हा मां अर्ज़ु कयां हेॾे ॿुधो छो त तव्हांजे अॻियां बि केसूं ईंदियूं तव्हांजे अॻियां बि मुल्ला ईंदा हाणे हींअर मदीने मां हिकिड़ो किताब आंदा अल कौलुल बलीग फी तहज़ीर अन जमात तबलीग उन में लिखे थो त हे दज्जाल आहिनि सही रियाज़ मां छपियो आहे त उजर में जाम हले हाणे उभी अथनि लठ में जाला तो पुछण त न बिस्तरो न मुलो लिखे तो हे मुनाफ़िक़ आहिनि लिखे तो हिननि जी इसराइल में हेडासिस आहे जीअं कादियान जी हेडास इसराइल में आहे ईअं हिननि जी बि आहे अल्लाह ताला जा बानो मां मुताले कयां पियो अचण सां तबियत नासासी पई तरह बि टाइम कढां थो पियो हैरत थी लॻे त छा हिननि जो जहान आहे छा हिननि जो मामिलो आहे छा हिननि जी हक़ीक़त आहे छा हिननि जी तबियत आहे एॾा मुनाफ़िक़ जेको नबी साईं मोकिलिया ख़बर पए सां त पोइ छो मोकिलिया मां तव्हांखे पुछां थो भला ख़ुदा खे त ख़बर हुई आहे न अब ॾाढा ॻाल्हायो ओ वॾे आवाज़ सां ॻाल्हाए ख़ुदा खे ख़बर हुई या न इल्मु हो या न पोइ उन नथे झलस त महबूब न मोकिली न अल्लाह ताला खे ख़बर आहे त निशान कढी था ॿुधाइनि हिते फलाणो हूंदो हिते फलाणो हूंदो हिते फलाणो हूंदो उते मुंहिंजा महबूब पंहिंजे मालिक सां अहिड़ी हुज्जत हलिया चओ सुभान अल्लाह जो दुनिया हैरान छा था कवनि अल्लाहुम्मा इन तुहलिक हाज़िही जमाअ अबिल उसाब लन तुबद फिल अर्दि अबदा मौला ही 313 जमाअती आंदा अथमि सहाबी आंदा अथमि मैदान जंग में बीठा आहिनि या अल्लाह जे इन्हनि खे मारी त वरी तुंहिंजी केर बि कॾहिं इबादत न कंदो सुभान वाह महबूब तुंहिंजी महबूबियत जो नाम मौला केर इबादत न कंदो हिननि जी मदद करणी आहे हिननि जे मथां महिरबानी करणी आहे अल्लाह ताला फरमाया मुंहिंजा प्यारा हबीब का गणती जी ॻाल्हि कान्हे का हिकु न ॿ न 5000 मलाइक लाहे थो मोकिलिया घोड़नि ते सवार थी ईंदा अछा पटका मथे ते ॿधी ईंदा तलवारूं खणी मैदान में ईंदा इशारो करणु तुंहिंजे सहाबनि जो कमु आहे काफ़िरनि खे कुहण मुंहिंजे मलाइकनि जो कमु आहे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात उम्मतियो हज़रत अली अल मुर्तज़ा फरमाए थो त जॾहिं बदर जे जंग जो मैदान गरम थी वियो आहे
त नबी साईं जे वेहण जे लाइ असां हिकिड़ी छपरी ठाही हुई छांव जे लाइ ॿ टे कख मथां रखिया हुआसीं सोचियोसीं त काफ़िरनि जो हमिलो नबी पाक जे मथां हूंदो ज़ोर हूंदो त नबी करीम खे शहीद कनि माज़ अल्लाह हाणे छा कजे केरु नबी पाक जी चौकी ॾींदो केरु नबी पाक जे दरवाज़े ते तलवार खणी बीहंदो छो त हमिलो बि घणो इते थींदो काह बि घणी इते थींदी ज़ोर बि घणो इते लॻंदो हज़रत अली साईं फरमाए थो पियो त मां ख़ुदि मौजूदु होसि हज़रत उमर मौजूद आहे ॿिया सहाबी मौजूद आहिनि जॾहिं फ़ैसिलो थियो त केरु बीहंदो असां सभई माठ में रहियासीं अबू बकर सिद्दीक़ थी चयो अदा मुंहिंजी जान मिठे मोहम्मद तूं क़ुर्बान मां बीहंदुसि तलवार मूंखे ॾियो कंहिं काफ़िर खे साह ई न आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा खे वेझो अची सघे हज़रत अली फरमाए थो पियो उन ॾिहाए असां ॾिसी छॾियो त अबू बकर सिद्दीक़ सभिनी खां वधीक बहादुर ख़ुदा जा बांधड़ हो उन सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जी हिन महीने में दुनिया सां रहलत आहे हाणे छा चवंदा आहिनि शिया अदा ज़ोरीअ वञी रोज़े में रखियऊं जाॻो था ॾाढा ॻाल्हायो ज़ोरीअ वञी रखियऊं ऐं तूं वरी वात पटू तोखे महिनत पुॼे कान ज़ोरी न आहे सख़्ती न आहे जबर न आहे अल्लामा राज़ी तफ़सीर कबीर साहब लिखियो आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जन बीमार थी पया तबियत सही न रही आहे 2 साल संदसि खिलाफ़त हली आहे पर 2 सालनि में तबियत सही न हुई तबीब आया नब्ज़ शुनास आया चेहरे खे ॾिसी बीमारी सुञाणण वारा आया हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾे निहारी नब्ज़ ॾिसनि था अखियूं ॾिसनि था चेहरो ॾिसनि था फ़ैसिलो था ॾियनि त हिनखे का बीमारी कान्हे हिन खां महबूब ज़ाहिरी जुदाई कई आहे जेसीं महबूब खे न मिलंदो तेसीं चङो भलो न थींदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी इन ई कैफ़ियत में दुनिया तां रहलत पई थिए जॾहिं रहलत पई थिए तॾहिं पंहिंजे मोहबत वारनि खे साथनि खे विहारे फरमाए थो बा मुंहिंजो दुनिया तां इंतकाल थी रहियो आहे लाडान थी रहियो आहे अॻे जहान जो सफ़र अची रहियो आहे हबीब जे दीदार जी तयारी थी रही आहे यादि रखो मां जो दुनिया तां लॾे वञा मूंखे गुस्ल ॾियारे कफ़न ढकाए जनाज़े जी निमाज़ पढ़ाए हुज़ूरी दफ़न जी ॻाल्हि कान्हे का महबूब जे हुजरे पाक जे दरवाज़े साम्हूं खणी हलजो अर्ज़ु कजो त या रसूल अल्लाह अबू बकर जो शौक़ आहे अमां जी भाकुर में दफ़न थिए जे मोकल ॾियो त रखूं जे मोकल न मिले त जन्नतुल बक़ी में रखिजो उहा बि ख़राब जाइ कान्हे का गुस्ल थियो आहे कफ़न थियो आहे जनाज़े निमाज़ थी आहे खणी आया आहिनि हुजरे जे दरवाज़े साम्हूं झलीनि था त अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह अबू बकर सिद्दीक़ जे दिलि जी ख़्वाहिश ई आहे छा फरमान आहे अंदरां आवाज़ सोचे अदखिलुल हबीब इलल हबीब मोहब्बत वारे खे मोहब्बत वारे वटि पहुचायो 2 साल ज़ाहिरी जुदाई जा वॾा पइजी विया आहिनि ॿिए पासे काॾे खणी वेंदो हीअ धरती जीअं ठही आहे तीअं अल्लाह ताला अबू बकर जी जाइ मुस्तफ़ा करीम जे पासे में रखे हज़रत अबू बकर सिद्दीक़ एॾे मक़ाम वारो एतिरे शान वारो सभिनी सहाबनि में अफ़ज़ल सहाबिया अकमल सहाबिया अशजा सहाबिया अकरम सहाबिया हबीब जो पहिरियों नंबर यारा यारे हारा वफ़ादारा जानसारा एॾे शान वारो थी करे बि ख़ुदा जो ख़ौफ़ ॾाढो हूंदो एतिरो ख़ुदा जो ख़ौफ़ हदीस में ईंदो आहे रिवायत में ईंदो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला कॾहिं कॾहिं रोई अखियुनि मां पाणी वहाए चवंदो या लैतनी कुंतु शजरतन तुदद अल्लाह शल वण हुजां हा उठड़ा पटे खाई वञनि हा छो दुनिया जा गहलण में अचां कॾहिं कॾहिं रोंदे रोंदे एतिरी तंदर मां आह निकिरंदी हुई जो जिगर जा ज़र्रा ॿाहिरि भित ते वञी लॻंदा हा
हे खुदा जे खौफ वारा अल्लाह जा प्यारा हबीब के हंज में सुभाण वारो हबीब ता माल कुर्बान करण वारो हबीब ता जान कुर्बान करण वारो हबीब जे हवाले पांजी हर शे करण वारो एतरी मकाम वारो आ तरह बि एडो अल्लाह जो खौफ अल्लाह ताला तरह बुनियादी गाल बयान फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह ईमान वारो अल्लाह खां डरिजो ही ताए सहाबन में पहरियों नंबर सहाबी औलिया किराम जी जमात में निहारियो जेतरा अल्लाह जा वली गुजरिया सभी अल्लाह जे खौफ वारा सभी अल्लाह जे राजा जवाब ॾे मुंहिंजा भाउ खौफ वारा खुदा जे खौफ में रहण वारा खुदा जे ज़ात खे राज़ी करण वारा अल्लाह जे ज़ात खे बाॾाइण वारा पहिरियों अमर आहे अल्लाह खां डरिजो ॿियो कहिड़ो आहे वब्तगू इलैहिल वसीला अल्लाह ॾे वसीलो तलब कयो हाणे इलैहि ही ज़मीर जेको आहे सो कंहिं ॾे थो वरे मथे बयान थियो आहे या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हिकिड़ो इत्तकू ॿियो अल्लाह जो इस्म ज़ात कंहिं ॾे थो वरे हिकिड़ा तफ़सीर लिखनि था त इहो ज़मीर वरे थो इत्तकू वारी तक़वा ॾे माना रब जे ज़ात बरकात जे खौफ जे लाइ कीअं तव्हां में रब जो खौफ पैदा थिए उन लाइ तव्हां वसीलो तलब कयो औलिया किराम जी सोहबत मुहबत सां ख़ुदा जो खौफ दिल में पैदा थींदो आहे हिकिड़ी इहा ज़मीर जी मर्ज़ी आहे ॿियो अल्लाह जो इस्म ज़ात मक़सद सां त अल्लाह ॾांहुं वसीलो तलब कयो थोरो सम्झिजो ज़हन ते ज़ोर ॾिजो अल वसीला फ़ईल ते वज़न ते आ वा सीन ये लाम पुठियां ई गोल ते अल वसीला छाखां निकितल आहे अल वसल खां वा सीन लाम हाणे वसल वा सीन लाम सां बि ईंदो आहे वसल वा स्वाद लाम सां बि ईंदो आहे वसल स्वाद वारो जेको आहे उन जी माना आहे ॻंढण मिलाइण पहुचाइण ऐं जेको सीन सां ईंदो आहे उन जी माना आहे ॻंढण मिलाइण पहुचाइण पर फ़र्क़ु कहिड़ो आहे मुफ़सर लिखनि था त फ़र्क़ु हीउ आहे जिते सीन सां वसल आहे उते मुराद आहे मुहबत सां पहुचाइण छा सां ॾाढा जवाब ॾे छा सां ऐं जिते स्वाद सां वसिल आहे उते मुराद आहे मिड़ई पहुचाइण चवंदा न फलाणे माण्हू जो विसाल थी वियो छा थी वियो माना ख़ुदा हुनखे घुराए वरितो जहान मां अॻे जहान ॾे वियो उन में हू राज़ी हो या न छा ख़ुदा खे ख़बर आहे पर वसिल सीन सां जिते ईंदो आहे उते मुराद आहे मुहबत सां मिलाइण अल्लाह ताला या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला हिते सीन सां वसीला आंदो आहे मक़सद छा उहा शइ तलब कयो जेका तव्हांखे रब ॾे मुहबत सां पहुचाए मुहबत सां मिलाए मुहबत सां तव्हांखे हाणे हबीब करीम जा उम्मती जो हाणे वसीले जी माना आहे अल्लाह ताला ॾे मुहबत सां पहुचाईंदड़ अल्लाह ताला ॾे प्यार सां वेझो कंदड़ अल्लाह ताला ॾे मुहबत सां करीब वञण वारो उन वसीले मां मुराद केरु आहे दुरूद पढ़ो त मां आवाज़ अॻियां खोले अर्ज़ कयां वॾे आवाज़ पर वॾे आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि वरी पढ़ो केतिरी जमात आहे सुस्ती न कयो अल्लाह फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वब्तगू इलैहि वसीला वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ्लिहून वसीलो वहाबी ॿुधा अथव कोन ॿुधा अथव ॿुधा अथव त मारियल आहे भला छा ॾाढा ॾिघा ख़ुदा पनाह में उन्हनि जे किताबनि खे मुताले करण सां मालूम थिए थो उहे छा था लिखनि त वसीलो आहिनि नेक अमल छा बा निमाज़
रोज़ो, ज़कात, ख़ैरात, अबे अम्मा जी ख़िदमत, चङा कम करण, इहे छा आहिनि? वसीलो। इहे छा आहिनि मुंहिंजा मिठा? वसीलो। असां चऊं था त नेक अमल बि वसीलो आहिनि, पर अमल करण वारा रब जा बाना बि वसीलो आहिनि। आजा सुभान अल्लाह न चई। नंबर ॿियो, असीं चऊं था त इहे अल्लाह जा प्यारा जेकॾहिं दुनिया जे तख़्ते ते ज़ाहिरी तरह मौजूद आहिनि तॾहिं बि वसीलो आहिनि, पर जे दुनिया खे छॾे विया, ज़ाहिरी तरह लॾे विया, मज़ारुनि जे हवाले थी विया, तॾहिं बि अल्लाह जा प्यारा वसीलो आहिनि। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हू लिखनि था त न, ख़ुदा जे ज़ात बरकात ॾा वसीलो आहिनि नेक अमल या नेक बाना जेसी ताईं दुनिया जे तख़्ते ते ज़ाहिरी तरह मौजूद आहिनि त उन्हनि खां दुआ घुराइण जे लाइ बि थी सघे थो। बाक़ी जॾहिं हिन जहान खे छॾे विया त को वसीलो न आहे, का ॻाल्हि न आहे। असांजो अक़ीदो, मां तव्हांजे अॻियां दलील पेश कंदुसि, दावा सिर्फ़ तकड़ी न, त अमल सालिह बि वसीलो आहिनि, अल्लाह जा प्यारा बाना बि वसीलो आहिनि। जे हिन धरतीअ ते आहिनि तॾहिं बि वसीलो आहिनि, पर जे अॻे जहान ॾे हलिया था तॾहिं बि वसीलो आहिनि। असांजो अक़ीदो इहो आहे, असांजो ईमान, जवाब ॾाढा ॾे, ईमान, मज़हब, मसलक, तरीक़ो इहो आहे। ख़ुदा जे दरबार में नेक अमल उहे बि वसीलो आहिनि। इहा हदीस पाक में आयो आहे त हिकिड़ा शख़्स रस्ते सां विया पियो, वेंदे वेंदे निहारियऊं झुड़ मथां आयो आहे, ककर भरिजी आया आहिनि, सख़्तु तूफ़ान जो अंदेशो आहे, बारिश जे पवण जो इम्कान आहे। यार ॻाल्हि त ॿुधो, पाण में चवनि पिया मींहुं वसंदो अला छा कि झक जो घोड़ खणो आहे, वञी न तूफ़ान लॻो त पाण खां वाट बि छॾाए वेंदी, अला छा असर थींदो? या पयां जेका जबल जी तकरीब आहे ॾिसूं हलो, इन में जेका न चुर हुजे हेठि उन में ताली घटि खनि वेहूं, जेसी ताईं मींहुं वसी ख़तम थी वञे पुसण खां बची वेंदासीं, पोइ ॿाहिरि निकिरी हलिया वञा। बिस्मिल्लाह आया, सही बुखारी में हदीस नबी सी पाण बयान था फरमाइनि। आया उन चुर में लही वेठा, अल्लाह ताला जे ज़ात बरकात जो निज़ाम, एतिरी तिखी हवा लॻी जो ॿाहिरि हुजनि हा त पुसनि हा, हिते छा थियो, जीअं जो चुर में वेठा, मथां खां वॾी छिप हुई, मींहं जे हवा जे ज़ोर ते सिरंदी सिरंदी उन चुर जे मुंहं ते अची वई, धक्को अची वियो, बंदि थी विया। हाणे छा कनि? चई मूं तो चयो कोन त म्या न घटि, हा हमरा को चढ़ियो वण ते, कुतनि डोड़ा से डप में चढ़ी त मथे ॾियो, निहारे थी मार, हाणे लहा कीअं? वॾो मसइलो थी वियो, थोरो लहा यार किरी पवंदुसि। चई मौला लहण जी तौफ़ीक़ ॾे, तो रब जे राह में पीरनि पिए पीर सुहिणे जे नियत रुपए विराईंदुसि। जॾहिं अध ते रही आयो, चई मौला थी आने जी शइ, चोथे हिसे ते अची चई आने जी हेठि लही, चई मौला नकी चढ़ा नकी विराया, हीअ चार जो चुर में अची फाथा, सोची हाणे छा कयूं? हीअ त वॾी भला मथां अची वई आहे, हथ विझी ज़ोर ॾिनो त चुरी बि कान। चयो यार सम्झूं था असांजी क़बर आहे, असांजो मौत ते थी वेंदो। हिकिड़ो को पको सुन्नी वेठो हो, महबूब जो परवानो, उन चयो यार जेको रब ने चुर जे मथां इन छिप खे आणे सघे थो, ओ लाहे त लाहे बि सघे थो, कहिड़ी देर आहे रब जे अॻियां। अचो दुआ घुराऊं, तो वटि नेक अमल कहिड़ा आहिनि? या अल्लाह मूं पंहिंजे जीजल अम्मा ऐं बाबे जी ख़िदमत कई आहे, वालिदैन खे राज़ी रखियो अथमि, उन्हनि जे ख़िदमत जे सदके मुंहिंजी दुआ क़बूल कर, हिन छिप खे परे कर, त टियों हिसो छिप परे थी वई आहे।
बेदुआ घुरी मौला मूंखे ज़िना जो मौक़ो मिलियो हुयो पर मूं ज़िना कान की तुंहिंजे ख़ौफ़ खां बची वियुसि बाक़ी जे मूं तुंहिंजी रज़ा लाइ कयो आहे त या अल्लाह महिरबानी कर छिप खे परे कर ॿियो हिसो परे थी वई आहे बेदुआ घुरी मौला मुंहिंजे पहिरें मिस्कीन आहे मूं तो रब जे रज़ा जे लाइ उन्हनि जी ख़िदमत कई आहे जे बाक़ी तूं राज़ी आहे क़बूल फरमा दुआ घुरी बसि करे त छिप परे थी वई आहे जान ॿाहिरि निकिरी आया हबीब जा उम्मती आओ असांजो इहो फिक्र कोन्हे को त नेक अमल न कयो कंहिं बि सुन्नी आलम तव्हांखे चओ त नेक अमल न कयो ॾाढा ॻाल्हायो ओ ॾाढा त ॻाल्हायो चाचा हबीब करीम जे नेक आलमनि बुज़ुर्गनि सालनि जी कोशिशि हूंदी आहे त ख़ुदा खे राज़ी बनायो नेक अमल कयो नेक अमल वसीलो आहिनि पर अल्लाह जा नेक बाना बि वसीलो आहिनि सालिह बाना बि वसीलो आहिनि मुझे महबूब जी ज़ात बरकत सभिनी खां अव्वल वसीलो सुभान अल्लाह आजा चो सुभान अल्लाह आजा चो सुभान अल्लाह खुदा जा प्यारा बांधो नबी साईं जी ज़ात बरकत पहिरें असांजे वजूद जो वसीलो आहिनि नबी करीम जे सदके असां तव्हां छा सारी कायनात पैदा थी जे महबूब न हुजे हा त का शे पैदा जवाब रे का शे पैदा कुदसी रिवायत में ईंदो आहे लौलाक लमा अज़हरतु रुबूबियह हबीब जे तव्हां न हुजो हा त मां पंहिंजो रब हुजणी ज़ाहिर न कयां हा लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक महबूब जे तव्हां न हुजो हा त मां आसमान पैदा न कयां हा जो कुझु पैदा थियो आहे पैदा करण वारो रब्बे करीम वसीलो मदीने जो मीर पर रुगी पैदा थियण में न ॿुधो सुनी मुस्लमानो रुगी पैदा थियण में न असांखे जो कुझु मिले थो अंगा पेटा बच्चा माला मिल्कियता दीना दुनिया जो कुछ मिले तो यो सब महबूबे करीम जे सदके मिले तो चो सुभान अल्लाह हबीब जे वास्ते सां मिले तो हबीब जे वसीले सां मिले तो गुनाह जी माफ़ी मिलंदी आहे मदीने जे मीर जे मुहाबे मिलंदी आहे तूं असां त वाकई इंसान गुनहगार आहियूं पर ख़ुदा जा नबी जेके हर गुनाह खां मासूम आहिनि हर गुनाह खां पाक आहिनि नबीअ खां गुनाह थी नथो सघे मासूम आहिनि उन्हनि खे जेकॾहिं का कुर्ब में मयार मिली आहे ॾोरापो मिलियो आहे इत्ताउ मिलियो आहे उन्हनि जे मथां जेकॾहिं का महिरबानी थी आहे उनजो वसीलो मुंहिंजो मिठो मोहम्मद हबीब आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ पुराणो शेर हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां पुराणो तिरज़ नहीं तो कयास वो आवाज हले न हले मुझे वसना है तो सरवरे अंबिया की है महफिल सजी लीजिए कुछ मजा झूमते झूमते सरवरे अंबिया शान हले हबीब जो तू वरी टुबियूं हणी पटारा जो तोड़ी होशियार थी वे सरवरे अंबिया की है महफिल सजी लीजिए कुछ मजा झूमते झूमते आप सुनते रहें मैं सुनाता रहूं आप सुनते रहें मैं सुनाता रहूं जिक्र खैरुल वरा झूमते झूमते सरवरे अंबिया अल्लाह अकबर हबीब जा आशिको नबी से वसीलो आ जो सुभान अल्लाह ताजा जो सुभान अल्लाह जर्रे जर्रे जो वसीलो आ इंसाननि जो वसीलो आहे जिन्ननि जो वसीलो आहे मलकनि जो वसीलो आहे फलकनि जो वसीलो आहे हजर शजर जो वसीलो आहे बर बहर जो वसीलो आहे ख़ुदा जो कसम उम्मतुनि जो त वसीलो आहे पर नबीअनि जो बि वसीलो आहे
जैसे जेका मेहरबानी खुदा करे पियो मुझे महबूब जे मुहाबे ते पई हबीब जे वास्ते सां थी रही है, हबीब जे ज़रिए थी रही है। मवाहिबुल दुनिया में अल्लामा अहमद कस्सलानी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त इन्नल इस्मल इलाहिय वल यदल इलाहिय ला युती अहदन इल्ला अन यद मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लिखन था खुदा जी ज़ात बाबरकात जो ये अजीब निज़ाम आहे जंहिंखे जो कुझु ॾे थो ॾियण वारो पाण हथ महबूबे करीम जो आहे। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे हू छा था चवनि त साईं नबी करीम अलैहिस्सलाम जन जेसी ताईं ज़ाहिरी तरह धरतीअ ते हुया तेसी संदन दुआ बि हुई, तेसी संदन वसीलो बि हो, तेसी संदन बरकतूं बि हुयूं। हाणे जन दुनिया तां रहलत करे विया मआज़ल्लाह सुम्मा मआज़ल्लाह नजदी वहाबिन जो अक़ीदो त मआज़ल्लाह नबी साईं मरी मिट्टी थी। हींअर मदीने शरीफ़ में हिकिड़े दोस्त मूंखे किताब ॾिनो तंबीह ज़ाहिरिल मदीना किताब जो नालो नंढड़ो किताब आहे। उन में लिखियो अथनि त जे असांजो न वस हुजे ऐं ख़तरो न हुजे माण्हुनि जे गड़बड़ जो त असीं नबी साईं जो रोज़ो ड्राहे मैदान करे छॾियो। जाॻो था पोइ जेके महबूब जे गुंबस जेला इहे नियतूं रखनि था से हिन रोज़नि खे मञींदा छा? वो न मञींदा त तूं मरी नथो ॿुधी शर्म नथो अचे कमीअ सां गॾु घुमी अहिड़नि चमचनि जी चमचागिरी करण मां तोखे परे छा थो? जेके जन्नतुल बक़ी में साईं जन ॾिसिया आहिनि केतिरा दोस्त ॾिसिया आहिनि का हिकिड़ी मज़ार आहे साईं? हा उहद शरीफ़ जे भर में निहारियो जे सय्यद शुहदा हमज़ा साईं जे मथां छाव नथा करणु ॾियनि। जॾहिं उन्हनि जे मथां नथा करणु ॾियनि त सिंधियो तव्हांजे बुज़ुर्गनि जे रोज़नि खे बि कोन छॾींदा ज़ालिम। त जेकर अख पटे होशियार थी मदा तूं भुलिजी पई त नसे हम बसे चिल्ला निकालते हैं नसवार बेचते हैं हीरो लाते हैं गड़बड़ बचाते हैं कईदा फालम सॼी उमिरि धिक्का ऐं थाबा खाईंदा था वतन। अल्लाह ताला शल पनाह में रखे हबीब करीम जा उम्मती यो कट्टर सुन्नी थी रहो। हबीब जा आशिक़ो महबूबे करीम जी ज़ात लहुननि जो अक़ीदो हुयो। असांजो अक़ीदो आहे असांजो महबूब अॼु बि ईअं ज़िंदा जंहिं सहाबनि सां गॾु ज़िंदा हो। अॼु बि अहिड़ी हयाती आहे जेका दुनियावी हक़ीक़ी हयाती आहे। ॿुधंदा बि आहिनि ॾिसंदा बि आहिनि ईंदा बि आहिनि महिरबान थींदा बि आहिनि दीदार कराईंदा आहिनि मौजूं मनाईंदा आहिनि जंहिं ते महिरबान थींदा आहिनि तंहिंजा बेड़ा पार करे छॾींदा आहिनि। इहो अक़ीदो पको रख ग़लति न बुझी न पा भुलिजी न पा। हाणे दलील कहिड़ो था ॾियनि अल्लाह साईं बुखारी शरीफ़ में हदीस आहे त हज़रत अमीर उमर साईं वटि माण्हू हली आया मींहुं कोन थो वसे पाण फरमायो सुभाणे अचो। पाण निमाज़ मींहं जी पढ़ियूं महबूबे करीम जे चाचे हज़रत अब्बास खे बाह खां वठी दुआ घुरियऊं मौला असीं तुंहिंजे महबूब नबी जो बि वसीलो वठंदासीं। हाणे तुंहिंजे चाचे जो वसीलो वठी दुआ था घुरूं मींहं वसा। हज़रत अब्बास जे वसीले सां दुआ घुरियो मींहं वसी पियो। चओ मींहं हाणे हू छा था चवनि त साईं जेकॾहिं न नबी साईं दुनिया तां बुरके मटाइण खां पोइ वसीलो हुजे हा त हज़रत उमर हज़रत अब्बास जो वसीलो न वठे हा। पर इहा मुराद हदीस जी न आहे, इहा माना हदीस जी न आहे। हज़रत उमर सुणे नबी करीम अलैहिस्सलाम जे चाचे जो वसीलो वठी साबित करे ॾेखारियो त नबी त वसीलो आहे पर नबीअ जा प्यारा बि असांजो वसीलो आहिनि। हज़रत उमर जी मुराद इहा हुई। हज़रत उमर जी मुराद आॾा चओ मुराद निमाज़ जुमा जो टाइम आहे ख़ुतबे जे लाइ साईं मिंबर ते वेठो
उन वेचारे साल तो क़िबला कलो तो अर्ज़ हो दुआ जे ला त निज़ामुद्दीन दहलवी साईं पंहिंजी चादर जे हेठां पंहिंजे बगल खां हिकिड़ो कपिड़ो कढियो आहे, लेडीज़ जो कपिड़ो आहे, उन कपिड़े खे हथनि में रखे चए थो मौलाई मुंहिंजे जीजल अम्मा जो चोलो आहे, जेसी ताईं ज़िंदा हुई कॾहिं धारी माण्हू जी निगाह न जे चोले पाकत बि न पई हुई। निज़ामुद्दीन जे हथनि खे ॾिसी या न ॾिसी क़बूल करी या न करी करम कर मुंहिंजे जीजल अम्मा जे न कपिड़े सदके में वसा अञा हथ उते लॻा पिया आहिनि। एतिरी ज़ोरदार बारिश पई आहे जो मस्जिद जे छित खे क्रॉस करे साईं जे पाक चेहरे खां हेठि वहण लॻी आहे। हीअ आहे वसीलो। अरे छा आहे आजा जेको वसीले खे न मञे सम्झ त पीउ जो पुटु, छो त जे पुटु आहे त पीउ वसीलो आहे। अपा ॻाल्हि हा जे पीउ जो पुटु आहे त पीउ हिन जे अचण में वसीलो आहे या न, ऐं जे बिना वसीले जे आहे त पोइ पीउ जो पुटु न आहे। अल्लाह ताला पनाह में रखे, अक़ीदो साफ़ सुथरो रखो। रब फरमाए थो पियो या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह, ईमान वारो अल्लाह खां डिजो, वबतगू इलैहिल वसीला, रब जे दरबार वसीलो तलब कयो। नबी साईं वसीलो आहे, ॿिया नबी बि वसीलो आहिनि, सहाबी वसीलो आहिनि, इमाम वसीलो आहिनि, मुर्शिद वसीलो आहे, उस्ताद वसीलो आहे, कामिल वली वसीलो आहिनि, वलियत वसीलो आहिनि, पर वलियनि जे मुक़ाम में दफ़न थियण बि जन्नत ॾे वञण जो वसीलो आहे। सुभान अल्लाह सुभान। हज़रत